अस्सलाम वालेकुम प्यारा सदवासी जी तो मैं तव्हांजो पंहिंजो वेही तकिड़ो अॼु साल 2020 जी आख़िरी रात आहे ऐं आख़िरी पहर आहे ऐं जमाली हाउस मखदूम बिलावल में असां वेठा आहियूं दोस्तनि सां गॾु। सो दोस्तनि खे विंदे विंदे ऐं पंहिंजे पिरीअ खे सारींदे नओं गीत तव्हांखे ॿुधायां थो। थे पई साल जी अॼु पुॼाणी पिरी तोखे दिलि पई सारे निमाणी पिरी तोखे दिलि पई सारे निमाणी पिरी थे पई साल जी अॼु पुॼाणी पिरी तोखे दिलि पई सारे निमाणी पिरी तोखे दिलि पई सारे निमाणी पिरी मुंहुं जो मथां अची मान कर तूं आशिक पंहिंजे ते एहसान कर तूं मल्हाए वञ पिरी ते पुराणी पिरी तोखे दिलि पई सारे निमाणी पिरी तोखे दिलि पई सारे निमाणी पिरी विछोड़े में घारियो आहे साल साईं तुंहिंजे सिक में सुडकी सदाई थी पई जिंद आहे ही साणी पिरी तोखे दिलि पई सारे निमाणी पिरी तोखे दिलि पई सारे निमाणी पिरी वही त वफ़ाई ते थींदो तुंहिंजो थोरो सजण सुवाल मुंहिंजो कंदे जे तूं पूरो वही त वफ़ाई ते थींदो तुंहिंजो थोरो सजण सुवाल मुंहिंजो कंदे जे तूं पूरो करे वञ का कुर्ब कहाणी पिरी तोखे दिलि थी सारे निमाणी पिरी तोखे दिलि थी सारे निमाणी पिरी थे पई साल जी अॼु पुॼाणी पिरी तोखे दिलि पई सारे निमाणी पिरी तोखे दिलि पई सारे निमाणी पिरी।